सुखदेव भगवान चवनि था है परीक्षित सभिनि को सरल सर्वश्रेष्ठ साधन जेको आहे भगवान जी भक्ति ऐं उन में भी टे शयूं मुख्य आहिनि टे शयूं मुख्य आहिनि चओ हरे राम नवधा भक्ति आहे भक्ति में टे शयूं कहिड़ी हिकिड़ी श्रवण जपजी साहिब पढ़ो गुरु नानक देव महाराजन श्रवण करण जी केॾी महिमा लिखी आहे सुनिए सिद्ध पीर सुरनाथ एक पूरो पद वरी सुनिए सत्संतोख ज्ञान ॿियो पद सुनिए ईश्वर बर्मा इंद अलग अलग एक एक लाइन में अद्भुत महात्म लिखियो आहे ई सॼी सृष्टि श्रवण ते थी हले जेको तव्हां श्रवण करे रहिया आहियो कथा कीर्तन प्रभु जी महिमा उहा ई त एडी वडी महिमा त भक्ति में हिकिड़ो श्रवण जेको तव्हां करे रहिया आहियो ॿियो ॿुधी करे वीचार न कंदा आहियूं असां इन खां ई चुकिजी वेंदा आहियूं यादि रखिजो कथा जेकी ॿुधी था वञो उहो वीचार कजे इनखे चइबो आहे मनन ऐं टियों थींदो आहे वरी उनखे कथन यानी ॻाइजे चइजे ॿुधी करे रखी न छॾियो उहो उपयोग में कयो अमल कयो कीर्तन कयो कोई प्रेमी मिले तो उनखे उहा कथा ॿुधायो न त गुणगान ॻायो घर में पढ़ो कंहिं न कंहिं तरीक़े सां ये टे भक्तियूं कम से कम हलणु खपनि श्री कृष्ण गोविंद हरे मुरारी।